नाज़रीन, टंडो मोहम्मद खान मां पुनः गाज़ी बिरोही की रिपोर्ट मुताबिक टंडो मोहम्मद खान में समाजी भलाई वारी तंज़ीम अल ख़िदमत फाउंडेशन पारां 20 गरीब न्याणियुनि की इज्तिमाही शादी की तक़रीब वॾी सादगी ऐं मोहब्बत वारे माहौल में मुनक़िद कई वई, जंहिंमें निकाह जी रस्मुनि सां गॾु नवनि जोड़नि खे ॾाज पिणु ॾिनो वियो। तक़रीब में मुख़्तलिफ़ समाजी, मज़हबी, तालीमी ऐं फलाही शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं नवनि जोड़नि लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो वियो। तक़रीब के खिताब कंदे नाले वारे समाजी अगवान डॉक्टर चमनलाल चेवाणी, हेल्पिंग हैंड समाजी तंज़ीम के सूबाई अगवान अली मोहम्मद खान, समाजी अगवान मोहम्मद दानिश खिलजी, जमायत इस्लामी सिंध के नाज़िम रक्षंदा मुनीर, ज़िले नाज़िमा ताहिरा रऊफ़ निज़ामानी, नायब नाज़िमा रिहाना इशरत कुरैशी, इंडस मेडिकल कॉलेज अस्पताल की मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अतिया, जमायत इस्लामी के ज़िले अमीर हाफिज़ लाल मोहम्मद सोनगी ऐं पेटे अलिफ अगवान आरिफ कुरैशी चयो त मौजूदा दौर में वधंदड़ महांगाई सबब गरीब ऐं मुतवसित तबके सां ताल्लुक़ रखंदड़ वालदेन लाइ न्याणियुनि जूं शादियूं करणु हिकु वॾो मसइलो बणिजी चुको आहे।